بسم الله सलवात पढ़ो। أشرف الأنبياء والمرسلين والصلاة والسلام على أخيه
मुझो दुखियों भेड़ियो मुझो प्यासियों भेड़ियो मुझो थकिलियों भेड़ियो गरीब जो आखिरी Zainab
घाटा वज़न खेड़ा डडड़ी बना फिजा खणी आई चैथी बीबी ती जमाई अगर थोरो तमा जन्नत लिखी जन्नत जो बुधाई जे तो जन्नत जो लिखी रे छाया अली जी जंहिंखे मारणा इहो अली जो पुटु हुसैन रहण वारो शबीर खे घोड़ो तैयार मिलियो हुसैन घोड़े ने ॾिठो ॾिसी के तो घोड़ो तैयार कयो मुंहिंजो अब्बास त न रहियो रहण वारो हिक खैमे आवाज़ आयो मौला मां रुकैया नाणीअ जी रात अब्बास मुंहिंजे खैमे में आयो मूंखे चयईं रुकैया मुखां बाद ज़ैनब जो अब्बास तूं मौला मां तैयार कयो रहण वारो शबीर घोड़े ते चढ़ियो घोड़े सां पहिरियों ॻाल्हायईं घोड़े सां ॻाल्हाए हुसैन चए थो घोड़ा तूं बि त थकिजी पियो हूंदे घोड़ो चए थो न मौला मां थकियो न आहियां मुंहिंजी वाज खणिजे मां तुंहिंजी तलवार सां गॾु न आहियां मां तुंहिंजी मां जे चादर में दाणो शबीर ज़ीन ते चढ़ियो तुंहिंजी इबादत ज़ीन ते चढ़ी हुसैन रिकाबुनि में पेर विधा रहण वारो कीअं पढ़ंदो ही जुमिलो साईं नंढड़ीअ जा ॿ पेरनि ते हथ कदीमीअ जा डारा कदीमीअ जा डारा हथ लॻाए हुसैन चवंदो कहिड़ा आवाज़ बाबा मां सकीना हुसैन जे तो मोटी वन खैमे रहण वारो खैमे जो नालो आयो सकीना चई तव्हां गुस्सा था वञो हुसैन जे तो चइजो कोई न रहियो हुजे उहो गुस्सा न वञे ॿियो काॾे तने पढ़ा शबीर मैदान आयो पहिरियां अकबर जी लाश ते नज़र पियसि अल्लाह न करे सलके ज़ईफ़ खे जवान जी लाश नज़र अकबर जी लाश ते मुंहुं करे ते तो बचड़ा वञणी मौसम मुंहिंजी मूंखे बन में छॾे मुंहिंजा ॾाड़ी अलहदा पुट सां ॻाल्हाए पियो
छुटी वयो रोइण वारो हुसैन सीन खां ज़मीन ते हलण लॻो इहे कुल्हनि ते बाथ लॻा आवाज़ केरु आवाज़ आयो मां मिलण बचड़ा लगी मां तुझी तीरन ते नमाज़ ॾिसां अम्मा बादो وقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم والتين والزيتون والطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم अल्लाह तबारक व तआला जमी मोमिनीन दूर दराज फरमाए अदादाराने मज़लूम करबला मुझा सुनी शिया भाइरो मौला मौजूद बारगाह में अक्तर वाली बारगाह में मंजूर मकबूल फरमाए मरहूम हुसैन बख्श साहब मौलाना का दरगाह बुलंद फरमाए मौलाना के जवारे अहमान ने दिल रहमत फरमाए मौलाना की शिफात मासूमीन नसीब फरमाए मौलाना का सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए लवाहिकीन के सब्र जमील अता फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद चार कसमों अल्लाह कुरान में खिनो वत्तीन मुखे अंजीर जो कसम वज़ैतून मुखे ज़ैतून की कसम वतूर सीनीन मुखे उन्हें तूर की कसम जेको सीनीन में आ वहादल बलदिल अमीन मुखे कसमा उन्हें शहर जो जंहिंमें मुंहिंजा मोहम्मद तू थो रही चार कसम खां बाद अल्लाह चवण छा थो चाहे
अल्लाह को चए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। मां इंसान खे अहसन ऐं अकरम करे बणायो। और मोटे खे मां इंसान खे सुम्मा रददनाहु अस्फल साफिलीन जे लाइ न बणायो आहे। मां इंसान खे उलाइक कल अनआम बल हुम अज़ल जे लाइ न बणायो आहे। मां इंसान खे अहसन करे बणायो। असांजे बुज़ुर्ग हुसैन बेग साहब असांजो बुज़ुर्ग हो, उन लिहाज़ सां मां हीअ आयत उन्वान में रखी बराबर इंसान अज़ीम उन मुनासिबत सां मां ही मौज़ू रखियो आहे ऐं हू बराबर असां में अज़ीम शख़्सियत त मां इंसान खे अहसन ऐं अकरम करे बणायो आहे। इंसान अहसन अकरम बहितरीन करे बणायो आहे। इंसान पंहिंजी इंसानियत खे सम्झे उहे मुहबतूं मोटी अची सघनि थियूं अगर असां पाक मोहम्मद ऐं उन जे आल जे पैरवीअ ते हलूं। हिन त वॾा विया त मुहबतूं खणी विया मोटी सघनि। हिक ॿिए जो ख़्याल कयो, हिक ॿिए जो एहतराम कयो। मां इंसान खे अहसन करे बणायो आहे। इहा ॻाल्हि कहिड़ी आहे जो इंसान अहसन आहे? इंसान कद में वॾो आहे, इन करे अहसन आहे। छा इंसान चालाक आहे, इन करे अहसन आहे। छा इंसान ताक़तवर आहे, इन करे अहसन आहे। छा इंसान वफ़ादार आहे, वफ़ादारी मयार आहे। छा भला इंसान सुहिणो आहे, सुहिणाइप मयार आहे। आखिर इंसान छाजे लाइ अहसन ऐं अकरम आहे? चार क़िस्मूं अल्लाह कयूं। चार क़िस्मूं अल्लाह कयूं त इंसान खे मां अहसन करे बणायो आहे। छाजे लाइ इंसान अहसन ऐं अकरम आहे? ज़ुबैदा ऐं हारून चंड वारी रात हो जॾहिं चंड रोंदो आहे 12, 13, 14 चंड वारी रात हलियो अथव त पाननि त ॻाल्हाए
इंसान शामी अफदला असना चंद्रवारी रात जुबेदा हारून जुबेदा रसूल नालो अहमदुल अजीज कोठे के चढ़ी पैसा सन चंद्र हारून रशीद ते जुबेदा अल्लाह चंद्र का केड़ो सोहणो बनायो जुबेदा के थी चंद्र पाछे सोहणो त इंसान ये साबित कर सुबह जे उलमा के घुरायो जो साबित कयो त इंसान सोहणो आ या चंद्र सोहणो आ आलमन जो असांखे मोहलत खपे शाम ताईं मोहलत वतन ॾाढा ॻाल्हाईंदो शाम ताईं मोहलत खपे मिली शाम जो वरी हीअं ग्रोह में वचन कोन मिलियो न आयत मिली न हदीस मिली ॾाढी जुस्तजू कई अकियम मिली यदि बहलोर अलाए काथे हुजे उन्हें के कहिड़ी ख़बर दहाड़े पाया बहलोर बहलोर चयो काॾे तयार थिया हेॾा जुबेदा हारून हे पाण में बहस कयो आहे असां ॻोल्हियूं पिया इंसान सोहणो आहे या चंड सोहणो आहे ये वियो सभु बेटा बालो रचन मां आए थो पढ़ा कुरान जी वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम सब ॿुधनि था वरी ॻाल्हि हुजे वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द खलक़नल कमर वरी लुक्मो ॾिननि लक़द खलक़नल कमर न लक़द खलक़नल इंसान बालोल हेॾे मुंहुं करे चए थो 4 कसमूं खाइण खां पोइ अल्लाह चयो आहे त मां इंसान खे अफ़ज़ल अहसन बणायो आहे तव्हां केरु थींदा हो जो चंड खे सुहिणो था बणायो लिहाज़ा सोहणा खपे मयार कहिड़ो आहे हाणे मां सम्झायां असबाब बिन नबाता मौला अमीर मोमिनीन घर वातो जिब्राइल नाज़िल थियो 3 शयूं खणी आयो अक़ुल हया दीन कहंदे ॾाढे आदम ते हिन मां हिकिड़ी खण ॿिन खे छॾ
असांजो ॾाढो सियाणो त हुयो निंड कोन कंदो मजलिस में असांजे ॾाढे अकुल खयो हयाई दीन खे जिब्राइल चयो तव्हां वञो हयाई दीन चयो अल्लाह जो हुकुम आहे जिथे अकुल हूंदो उते हया बि हूंदो उते दीन बि हूंदो असां नथा छॾे सघूं माना मयार जेको आहे उहो अकुल हरगरा सत वरी ॾिठो त इंसान में अकुल बि रखे ऐं कुवते गासबा हासदा फासदा उहा बि रखी इंसान में हेॾा अकुल रखी हेॾा कुवते हासदा फासदा गासबा रखी ठीकु तव्हां पाण ॾिसो सुबुह जो उथियमि दिलि करे पई त नमाज़ पढ़ां वरी सुम्ही पियो त निंड अचे न दिलि हिकिड़ी दिलि करे पई वञा ॿी दिलि चयो त ॿ हथ ताक़तूं इंसान में ॿ ताक़तूं आहिनि हाणे इंसान में जेके ॿ ताक़तूं आहिनि जे अकुल ते हले उहा ते हासिबा हासिदा ते काबिज़ अचे वरी त एतिरी देर सां ॿ परले वारा न पढ़ाईंदा उहा ते हासिबा हासिदा इंसान ते अगरि उहा आहे हिनखे छॾिणो आहे अकुल ते हली आइमा जे अक़वाल ते हलणो असांखे अल्लाह रहमत लिल आलमीन जहिड़ो रसूल ॾिनो हुनजे अक़वाल ते हलणो आहे हुनजे हुक्म ते हलणो आहे हलंदो सिधो जन्नत पर जे वरी अकुल खे छॾे ऐं कुवते हासिबा हासिदा फासिदा ते आयो ज़िंदगी पाणी कुझु ई यादि कोन्हे जानवरनि में अकुल न रखे फरिश्तनि में वरी रुगो अकुल रखे ये समझो ॻाल्हियूं फरिश्तनि में रुगो अकुल गुनाह जी ताक़त ई न जानवरनि में गुनाह जी ताक़त उहे त हासिबा हासिदा फासिदा इंसान में ॿई ताक़त मारिफत हूंदसि त अकुल ते हलंदो न त उलाइक कल अनाम बल हुम अज़ल जेको अकुल खे छॾे हेवानी ताक़त ते हले हेवानी कम करे उन जो सबूत को क़ुरान में अल्लाह तो दे वइज़ल वुहूश हुशरत जॾहिं मां वहशी जानवरनि खे क़यामत जे ॾींहुं उथारींदुसि जानवरनि खे छो उथारींदो उन्हनि ॾे को दीन आयो आहे उन्हनि ॾे को हाथी आयो आहे हे उहे इंसान आहिनि
जेके इंसान निमा हैवान जिन अकुल खे छॾे कम ई हैवाननि वारा कया अल्लाह उन्हनि खे उथारींदो मां तव्हांखे असर तकवीम करे बणायो हो मां तव्हांखे अकुल जहिड़ी नेमत ॾिनी हुई त बि बंदा तूं मुंहिंजे रसूल जे फरमान खे छॾे ऐं तूं कुवत फासिदा हासिदा गासिबा ते हले लिहाजा इन करे मौला इमाम हुसैन जुमला क्या त मां तख्त ताज जे लालच में नथो वञा मां नाने जे उम्मत जी इस्लाह करण मैं तो मसाइब न पढ़ंदुसि मां मसाइब पढ़ियो आहे ख़ुदा जी पढ़ियो आहे बाबू खे मां ॾेई ॾियां बस ॿ जुमला दिल करे थी मां कायनात में कोई अहिड़ो पुट न गुज़रियो आहे जेको मजबूर बि न हुजे ऐं पीउ जे लाश खे कुल्हो न ॾेई सघे हिकु असांजो इमाम ज़ैनुल आबिदीन बाबे खे गुसल बि न ॾेई सघियो बाबे खे कुल्हो बि न ॾेई सघियो मुक मिटीअ जो बि हारे न सघियो इहो मुक मिटीअ जो छा आहे मां तो चवां मौला तव्हां त वींदे वींदे बि मुक मिटीअ जो हारे सघो पिया सजाद इमाम फरमाए थो कीअं हारिया मुंहिंजे हथनि में हथ कनि पैरनि में बेड़ियूं गले में तो मां कीअं हारिया मजबूर न अल्लाह जे हुक्म जा मुंतज़िर मूंखां के सवाल कयोसीं मुक मिटीअ जो छा मतिलबु मां चयोमांसि बनी असद जी क़ौम खे हुसैन घुराए चयो हो उते मुक मिटीअ जो हाल ख़्वाहिशी हुसैन जी मर्दन खे घुरायईं मस्तूरात खे घुरायईं पछाड़ीअ ॿारनि खे बि हुसैन घुरायो तव्हां क़बर खोटे न सघंदो उते मुक मिटीअ जो हाल यही गरीबी और तो मुझे तो जुमलो पढ़ा इन खां वधीक दुनिया में कोई गरीब आहे जंहिंजे घर में पीअण जो पाणी बि न हुजे इहो हुसैन इहो हुसैन बनी असद जी कौम वारा 3 ॾींहं आया लाशूं खणाए विया ताकि हुसैन ऐं हुसैननि जूं लाशूं बनी असद जी कौम वारा 3 ॾींहं हैरान सरदार उन्हनि जो परेशान कीअं दफ़न कयूं हुसैन जी लाश खे दाद दसमाइने जुमले ते माण्हू खे रोके छॾींदा ज़ालिमनि लाश ते घोड़ा अहिड़ा भॼाया हा जो बनी असद वारा सुञाणे न सघिया मुकाणी पड़जी आयो आहे मुकाणी पड़जी आयो आहे सुञाणे न सघिया ख़ुदि साइण क़बर ते अची लाश ते अची ये लफ्ज़ क्या है अखी अल हुसैन
हुसैन हुसैन फरमाए तो छा उहा ज़ैनब तू न मां आवाज़ पुॼाईंदुमि मुंडे ॾिसो हैरान परेशान बनी असद जो सरदार हैरान परेशान कीअं सुञाणियूं पुटनि जूं लाशूं सहाबिन जूं लाशूं हुसैन जी लाश अचानक राहे कूफा में हिकु जवान सवारियत सवार थी आयो जदो बनी Fur